अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट में सत्तार सरैया जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां इंटरव्यू सीरीज़ में कुछ अहम मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं। कुछ अहम मौज़ू आहिनि जिन ते ज़रूरी आहे त अवां जो ध्यानु इन तरफ़ बि वञे। जॾहिं असां सिंध जी अदबी तारीख़ पढ़ूं था या सिंध जी सियासी तारीख़ पढ़ूं था, ख़ासि करे सूमरनि खां वठी, त ज़ाहिर आहे असां जॾहिं अदबी तजज़ियो कयूं था त उन में कुझु सियासी मामला बि गोर हेठि अचनि था। उन्हनि जे बारे में बि कुझु अहम मालूमात असां वटि हुजणु घुरिजे। हाणे सिंध जी जेका अदबी तारीख़ सूमरनि खां वठी असां ॻंढियूं ऐं अंग्रेज़नि ताईं ॻंढियूं त इन्हनि सॼे अरसे में कुझु अहम शख़्सियतुनि जूं शहादतूं अमल में अचनि थियूं। कुझु अहम शख़्सियतूं आहिनि जेके शहीद थियनि थियूं, जिन जो सिंधी अदब जे ते बि अहम असरु आहे ऐं सिंध जी सियासत ते, सिंध जे समाज ते बि गहिरो असरु पियो आहे जिन जी शहादत जो। ऐं अॼु ॾींहं ताईं उहे शहादतूं असां वॾे वाके ॻाईंदा बि आहियूं, मल्हाईंदा बि आहियूं, उन्हनि ते असांखे प्राउड बि हूंदो आहे, फ़ख़ुरु बि हूंदो आहे। मिसाल जे तौर ते सूमरनि जो दौर में असांखे जॾहिं अलाउद्दीन खिलजी सिंध ते काह कंदे नज़र अचे थो त हिकिड़ो सूरमो आहे जेको अलाउद्दीन खिलजी सां विढ़ंदे शहीद थिए थो, उनखे असां चऊं था दोदो सूमरो। हाणे दोदो सूमरो 1313 में शहीद थिए थो ऐं सिंध जो जेको पहिरियों शहीद आहे, पहिरियों सूरमो आहे, इहो दोदो सूमरो तसवुरु थिए थो सूमरनि जे दौर खां जॾहिं असां ॻणियूं था। त इन खां अॻु सिंधी सूरमा जेको किताबु लिखे थो साईं जेम्स, त उन में असांखे राजा ॾाहर खां वठी किसो शुरू थिए थो। सिंध जे सूरमनि जी जॾहिं तारीख़ लिखिजे थी त पोइ राजा ॾाहर खे पहिरियों सूरमो तसवुरु कयो वञे थो, दोदे सूमरे खे ॿियो कयो वञे थो, पोइ इनखे डिटेल में अॻिते हली डिस्कस कंदासीं। ऐं ईंदड़ कंहिं वीडियो में असां राजा ॾाहर ते अलॻि सां हिकिड़ी वीडियो ठाहींदासीं, छाकाणि त अरबन जॾहिं काह कई त राजा ॾाहर अरबन सां विढ़ंदे सिंध जी सरज़मीन ते धारियनि जी इन काह खे ललकारींदे शहीद थियो, अमर थियो ऐं उनखे साईं जेम्स सिंध जो पहिरियों अमर किरदारु करार ॾिनो आहे, पहिरियों सूरमो किरदारु करार ॾिनो आहे। हाणे दोदे सूमरे जी ॻाल्हि कईसीं असां त दोदो सूमरो 1313 में शहीद थिए थो अलाउद्दीन खिलजीअ जी फ़ौज सां, परॾेहनि सां, धारियनि सां विढ़ंदे। अहिड़े तरीक़े सां उहो सिंध जो पहिरियों बहादुर तसवुरु थिए थो। अच्छा, हाणे सूमरनि जे दौर खां पोइ जॾहिं समन जो दौरु अचे थो त समन जे दौर में असांखे कुझु अहम वाक़िया नज़र अचनि था जिन ते असांजी निगाह हुजणु घुरिजे, जंहिंजो मां थोरो थोको हवालो अॻु में बि ॾेई चुको आहियां। पर हिते असां 1521 में जॾहिं शाह बेग अरगून सिंध ते काह करे थो त उन सां जेका मज़ाहमत थिए थी, जाम फ़िरोज़ उन्नड़ जेको आख़िरी हाकिम आहे उहो त भॼी वञे थो, पर उनजो जेको सूरमो आहे, बहादुर आहे, जेको सिपह सालार आहे दुलह दरिया ख़ान, उहो विढ़ंदे विढ़ंदे हिन धारी फ़ौज सां, कब्ज़ेगीर फ़ौज सां विढ़ंदे विढ़ंदे शहादत माणे थो। त दुलह दरिया ख़ान खे अॼु बि असां ट्रिब्यूट पेश कयूं था। अॼु बि उहो असांजो सिपह सालार आहे, अॼु बि उहो असांजो बहादुर सूरमो आहे। 1521 में ही काह कनि था ऐं असांजो दुलह दरिया ख़ान शहीद थिए थो हुन सां विढ़ंदे। जीअं दुलह दरिया ख़ान शहीद थिए थो त ईअं अरगुननि जो हिकिड़ो पूरो कंट्रोल सिंध ते थी थो वञे ऐं हिकिड़ो ज़ुल्म ऐं बरबरियत जो हिकिड़ो दौरु शुरू थिए थो वञे। अरगून, तुर्खान ऐं मुग़लनि जो दौरु सिंध जी अदब जी तारीख़ में, सिंध जी सियासत जी तारीख़ में बदतरीन क़िस्म जो दौरु आहे। इन ते असां अॻिते हली बि ॻाल्हाईंदासीं, पर हाणे असां इन ॻाल्हि खे सम्झो त हीउ समा दौर में जो पहिरियों शहीद दुलह दरिया ख़ान, दोदो सूमरो, दुलह दरिया ख़ान। इन खां पोइ छाकाणि त अरगुननि यानी धारियनि जी कब्ज़े खे, धारियनि जी हुकूमत खे, धारियनि जे हमले खे सिंध में मज़ाहमत सां मुंडियणो पियो ऐं उन्हनि मज़ाहमत में पहिरियों त किरदारु असांजे दुलह दरिया ख़ान जो, पर पोइ असां वटि मखदूम बिलावल जो किरदारु मिले थो, असांजो सूरमो मखदूम बिलावल, जंहिंखे घाणे में पीड़ियो वियो। उन अरगुननि जे तसलुत खे क़बूल न कयो ऐं उन अरगुननि सां मज़ाहमत कई। नतीजे में उन वक़्त जे अरगून हुक्मराननि यानी शाह बेग अरगून पंहिंजे उन वक़्त जे कुझु मुलनि सां गॾिजी हिन सिंध जे आलम अकाबर फ़ारसी जे शाइर, सिंध जे सूरह पुट खे साज़िश तहत, हिकिड़ी साज़िश तहत शहीद कयो। यानी हिकु साज़िश तहत हिननि खे घाणे में पीड़ो वियो ऐं इन साज़िश में अदबी तारीख़ुनि में हवाला मिलनि था पिया त सिंध जो जेको क्लासिकल शाइर आहे काज़ी कादन, उनजो हिकिड़ो जेको तकरारी पहलू आहे त उहो महदवी तहरीक जो हिननि जो मुरीद हुयो ऐं अरगुननि सां गॾु बीठो हो ऐं उन बि हिन जी फाहीअ वारे जेको शहादत वारो वाक़ियो आहे उन में किथे किथे उन जी फ़तवाउनि जो ऐं उन जो बि
अमल दख़ल आहे। माना सिंध में काज़ी कादन हिकु पहिरियों क्लासिकल शाइर त ज़रूरु आहे, शाइरी ऐं तसव्वुफ़ जे मैदान में हुनजी हिकिड़ी मञियल हैसियत ज़रूरु आहे, पर हुनजे किरदार जो हिकिड़ो तकरारी पहलू इहो बि आहे त हू वक़्त जे ज़ालिमनि सां यानी अरगुननि सां गॾु बीठल रहियो, उन्हनि जो चीफ जस्टिस बणियल रहियो, ऐं हिन जे दौर में यानी अरगुननि जे दौर में सिंध में रत जा दरिया वहंदा रहिया, ऐं मखदूम बिलावल जहिड़े आलिम अकाबर खे शहीद कयो वियो, दुल्हा दरिया ख़ान जहिड़े अकाबर खे ऐं वॾे हिकिड़े सुपर सालर खे शहीद कयो वियो। हाणे मखदूम बिलावल खे शहीद करण लाइ हिकिड़ी सिटिजे थी, हिकिड़ी साज़िश तयारु थिए थी, ऐं उन साज़िश में इल्ज़ाम हयो वञे थो मखदूम बिलावल ते त हुन पंहिंजी जुतीअ में तौबा नौज़बिल्ला क़ुरान शरीफ़ जा नुस्ख़ा जेको आहे उहो लॻाया आहिनि। ठीकु आहे, इहा हिकिड़ी कूड़ी साज़िश तयारु थी, कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो, ऐं पोइ घेरो तन करे मखदूम बिलावल खे फाही ते घाणे में पीड़ियो वियो। मखदूम बिलावल लाइ चवंदा आहिनि त एतिरो बहादुर हो, एतिरो वतन दोस्त हो, सिंध दोस्त हो, हुन चयो त हीअ मुंहिंजी धरती आहे, मां हिन धरतीअ ते कंप्रोमाइज़ न कंदुसि, ऐं हुन चयो त हाणे जेकॾहिं मूंखे घाणे में पीड़ियो था त पहिरियां मुंहिंजे पेरनि खां मूंखे पीड़णु शुरू कयो त जीअं मां पंहिंजे हॾनि जे टुटण जो आवाज़ु पंहिंजे कननि सां ॿुधी सघां। सो हीउ सिंध जो हिकिड़ो वॾो अज़ीम अकाबर, अज़ीम इंसान, अज़ीम फ़ारसी शाइर, अज़ीम वतन दोस्त क़िस्म जो इंसानु हो जंहिंखे हिननि घाणे में पीड़ियो। माना दो सुमरो, दुल्हा दरिया ख़ान ऐं पोइ मखदूम बिलावल। अच्छा, अॻिते हली जॾहिं कलोड़नि जो दौरु अचे थो त कलोड़नि जे दौर में असांखे हिकिड़ो वॾो सान्यो नज़र अचे थो, हिकिड़ो वॾो सान्यो। सिंध हिकु वॾे बरबरत खे मुंहुं ॾिए थी जॾहिं नूर मोहम्मद कलोड़े जे दौर में हिकु साज़िश तहत, साॻी क़िस्म जी साज़िश तहत असांजे मखदूम अब्दुर्रहमान खे 222 साथियुनि समेत शहीद कयो वञे थो। नूर मोहम्मद कलोड़े जे दौर में नूर मोहम्मद कलोड़ो जी हुशियत, उनजे माण्हुनि, उनजे फ़ौजनि, उनजे साथियुनि, उन्हनि जे हथियारबंदनि, तलवारबाज़नि, उन्हनि खोड़नि जी हिकिड़ी मशहूरु मस्जिद आहे जंहिंमें मखदूम अब्दुर्रहमान खोड़नि वारो पाण मौजूदु हूंदो हो, पाण नमाज़ पढ़ाईंदो हो। उते काह करे तलवारुनि सां मखदूम अब्दुर्रहमान खे शहीद कयो वियो, ऐं न सिर्फ़ु मखदूम अब्दुर्रहमान पर उनजे भाउ मखदूम आकिल खे ऐं 222 नमाज़नि खे जेके उन वक़्त जा आलिम, अकाबिर ऐं इंतिहाई समाज दोस्त हुआ, इंसान दोस्त हुआ, उन्हनि खे शहीद कयो वियो। उन्हनि जे पोयां बि हिकिड़ी कहाणी आहे, साज़िश घटी वई। उन वक़्त जा सैयद पीर उहे जेके बर्दाश्त न कंदा हुआ हुनजे इल्म खे, हिन जे अकाबरीअ खे, हिन जी मुरीदीअ जे वधंदड़ हल्के खे, उन्हनि कलोड़नि हाकिमनि सां गॾिजी हिकिड़ी साज़िश करे कूड़नि बोताननि में ऐं ख़्वामख़्वाह जे इशूज़ में फासाए मखदूम अब्दुर्रहमान खोड़नि वारे खे शहीद करे छॾियो। अहिड़े तरीक़े सां असां जॾहिं अॻिते अचूं था, अंग्रेज़ दौर में अचूं था, त असांखे अंग्रेज़ दौर में हिकु ॿियो शहीद मिले थो जंहिं सिंध धरतीअ जे लाइ पंहिंजो सिर क़ुर्बान कयो, वतन लाइ पंहिंजो क़ुर्बान कयो, अंग्रेज़ साम्राज्य सां विढ़ंदे पंहिंजो सिर क़ुर्बान कयो। उहो असांखे मिले थो होश मोहम्मद शीदी। होशू शीदी जंहिं मरसूं सिंध न ॾेसूं जो नारो हुयो, ऐं अॼु बि असां हुन नारे खे ट्रिब्यूट पेश कंदा आहियूं, अॼु बि असां हुन नारे खे रेफरेंस तौरु इस्तेमालु कंदा आहियूं। अॼु बि असांजी धरतीअ ते जॾहिं विकाह थींदी आहे, को ज़ुल्म थींदो आहे, त असां इन्हनि हीरोज़ मां इंस्पायरेशन वठंदा आहियूं। हाणे अंग्रेज़ जॾहिं सिंध में काह करे अचनि था त पहिरियां लॻे थी म्याणीअ वारी जंग, ऐं म्याणीअ वारी जंग में जॾहिं टालपुर कोलेप्स करे था वञनि ऐं गिरफ़्तारियूं थियनि थियूं, त पोइ अञा मीरनि जो मीर पुरख़ास वारो पासो यानी मीर शेर मोहम्मद ख़ान वारो पासो अञा मज़ाहमत करे थो, ऐं मीर शेर मोहम्मद हथियार फिटाकण खां इनकार करे थो, ऐं पंहिंजे सूर्य, पंहिंजे सिपर सालार होश मोहम्मद शीदी, जनरल होश मोहम्मद शीदी सां गॾु मैदान ते लहे थो। ऐं नेठि मार्च 1843 में होश मोहम्मद शीदीअ खे शहादत नसीब थिए थी। विढ़ंदे विढ़ंदे मरसूं सिंध न ॾेसूं जो नारो हणे थो, ऐं उनखे शहादत नसीब थिए थी। उनजे शहादत सां सिंध बाक़ाइदा बाज़ाब्ता तौरु अंग्रेज़नि जे कंट्रोल में अची वञे थी, ऐं अंग्रेज़ ऐलान कनि था त असां सिंध ते हुकूमत क़ाइमु करे विया आहियूं होश मोहम्मद शीदीअ जे शहादत खां पोइ। होश मोहम्मद शीदी एतिरो बहादुर हुयो जो जंहिंजी बहादुरी खे ख़ुदि अंग्रेज़नि बि सल्यूट पेश कयो आहे। इन जे करे सिंध सूर्यनि जी धरती आहे, सूरमनि जी धरती आहे, ऐं इहे असांजा जेके सूरमा आहिनि इहे असांजे लाइ अॼु बि मशहूरु रहा आहिनि। ईअं पोइ अंग्रेज़नि सां अॻिते हली पोइ रूपले कोहलीअ बि मज़ाहमत कई, उहो बि अमरता माणे वियो, उहो बि असांजो सूरमो आहे। त हीअ कुझु अहम शहादतूं आहिनि जेके मां चाहियूं पिए त अव्हांजे इल्म में हुजनि,
हिकिड़ी तरतीब बि अव्हांजे इल्म में हुजे त जीअं मां उनखे चङी रीति एक्सप्लोर करे सघो, एक्सप्लेन करे सघो ऐं बयानु करे सघो। उमेदु आहे त सिंध जे सूरमनि जे हवाले सां ज़रूरु अव्हां हिन क़िस्म जी इंफॉर्मेशन मां मुस्तफ़ीद थिया हूंदव। यकीनन अव्हांजे माइंड में, अव्हांजे ज़हन में कुझु अहम ॻाल्हियूं वेठियूं हूंदियूं ऐं यकीनन अव्हांखे इंटरव्यू जे मरहले में जेकॾहिं इन्हनि हवालनि सां के सुवाल जवाब थियनि था त अव्हांखे आगाह करण में ऐं बयानु करण में, एक्सप्लेन करण में सवलाई थींदी। सो बेड़ा पार थींदा इंशाअल्लाह ताला। सो असांजे हिननि वीडियोज़ खे न सिर्फ़ु पाण ॾिसो पर ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुचायो ऐं बेल आइकन खे बि दॿायो त जीअं असांजा वीडियोज़ जॾहिं अचनि त उनजा नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचनि। सो वरी मोकिलायूं कोन था, वरी कंहिं ॿी वीडियो में कंहिं नए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। सो जेॾा पेर तेॾा ख़ैर।